बीठा आहियो तो असीं छो न तव्हां सां हर वक़्तु गॾु हुजूं। बाक़ी सरपारकर जी ग़रीब माण्हू सभु सुजाग थी चुका आहिनि, गैरतमंद आहिनि, बाज़मीर आहिनि, कंहिं बि तव्हांजी धमकी कंहिं बि दादे में अचण वारा न आहिनि। हाणे हुननि सां गॾु अमीर हसन जा सभु पुट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत सभु तव्हां सां गॾु बीठा आहिनि। हे तव्हांजो सर हेठि झुकाए कोन हलंदा। पोलिंगनि ते असांजा जेके बि कारकुन आहिनि हुनखे हुयो चवांसि थो त सभिनी जो फ़ख्र सां सर मथे थी हलिजो, हेठि न हलिजो ऐं वधि मां वधि जेके पंहिंजा वोट आहिनि को बि न रहे सभु कास्टिंग कजो ऐं वोट जे ज़रिए हिननि खे जवाबु ॾिजो त ही सरपारकर जी आवाम आहे, ही मोहब्बत सां बदल आहे, प्यार सां बदल आहे, कंहिंजी दोस्त ऐं धमकी सां न बदल। ही अमीर हसन जे हुन प्यार में हुनजी ख़िदमत सां बदल आहे, हुनजे पुटनि सां बदल आहे, पीपल्स पार्टी सां बदल आहे, बाक़ी वधीक ॿार सभु गॾिजी हिते अञा हलूं था। थोरो वरी टाइम घटि आहे, हिते इलाही प्रोग्राम आहिनि। तव्हां सभिनी खे चवंदा गॾिजी असां सां गॾु हलो। तव्हां सभु जा लख थोरा महिरबानी।